नाज़िन मीरो खान में एहसास किफ़ालत सेंटर में मुस्तहकिन लायल पैसनि मां गैर कानूनी कटौती जो सिलसिलो जारी है। उन हवाले से ॾिसूं मुजाहिद हुसैन सोमरो जी ये रिपोर्ट। नाज़रीन असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं मीरो खान डिग्री कॉलेज जे अंदरि, जिथे एहसास प्रोग्राम पारां क़ाइमु कयल जेका एहसास जेका कफ़ालत वारो किस्त हले पई उनजा जेके सेंटर क़ाइमु थियल आहिनि। हिते कम अज़ कम 7 जे लॻभॻि डिवाइस एजेंट मौजूद आहिनि। उन्हनि एजेंटनि जे पारां माण्हुनि खां जेको आहे 500 रुपए खां वठी 1000 रुपए ताईं कटवती जो सिलसिलो जारी आहे। त जेके हिते मौजूद माण्हू आहिनि मुस्तहिक आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त संदन जो छा चवणु आहे। गरीब आहियूं, दवा जे लाइ पैसा न आहिनि त पैसा आया आहिनि त वरी हे पैसा वठंदासीं। हाणे चवंदा फिंगर कोड इहो नथो लॻे पोइ सुभाणे अचिजो। हाणे गरीब आहियां, मिसकिन सफ़ा, पुट बि गरीब आहिनि, बनी पैसो बि कोन्हे, पैसो कोन्हे। हा, इहे जेके ईंदा आहिनि न समूरा मिलंदा आहिनि। 500 कढियाऊं, 11.5 खण कढंदाऊं, 10,000 15 न 500 कढियाऊं मिलंदा असली आहिनि। ॾाढो छऊं ॾाढो अचंदा, फिगर कोन्हे, वरी 500 कढंदा। फौज अचे थो पर फौज आयो त काश रुपयो बि न कटियूं। हाणे माना पिया रोज़ कटनि था मिसकिननि खां। असां काॾे वञूं? मूंखे ॿुधाए, ज़ुल्म आहे वॾो हिते, काश ॿियो वञूं काॾे? मूंखे ॿुधाए, असां मिसकिन माण्हू, हिननि खे मथां माना मिले थो 50 100 माण्हू जो घणो थो थिए, लख रुपयो थिए 100 माण्हू जो, लख जो 50,000 ठहे थो। जॾहिं 300 रुपया हिननि खे मिलनि था, हिते 500 कटनि था वाधारा। असां ग़रीब आहियूं, भले जे कटनि था त पोइ उनखे असां छा कंदासीं। कैमरामैन माशूक दिनाज सां गॾु मुजाहिद सुमरो, मिरा टीवी न्यूज़, मीरो खान।